अस्सलाम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। आओ यहाँ पेरिया गुल सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते। खैबर पख्तूनख्वा में वधीक बरसात ऐं बर्फबारी जी अॻकथी। आचर जी रात खां अंगारे ताईं सूबे में वसकारे ऐं बर्फबारी जो इम्कान। चित्राल, पीर, सवात, शांगला, कोहिस्तान ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात पवंदी। इंतज़ामिया खे अलर्ट रहण ऐं अॻुवाट इंतज़ाम करण जी हिदायत। गुल प्लाज़ा मां हिन वक़्त ताईं 71 लाश ऐं इंसानी उज़वाहत। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया जो चवणु आहे त 20 लाशनि जी सुञाणप मुकमल थी चुकी आहे। लाश सड़ियल हुजण करे डीएनए जो अमल ॾुखियो थी वियो आहे। डीसी ॾखण जावेद नबी खोसो मूजिब गुल प्लाज़ा खे 90% ताईं क्लियर कयो वियो आहे। 10 खां 11 माण्हू लापता आहिनि, जिन जी ॻोल्हा जारी आहे। रेस्क्यू इख़्तियारनि मूजिब प्लाज़ा जे मलबे मां 4 DVR मिलियूं आहिनि, जिन सां साने जा कारण मालूम करण ऐं शाहिदियूं गॾु करण में मदद मिलंदी। गुल प्लाज़ा साने जी शुरूआती रिपोर्ट साम्हूं अची वई। रिपोर्ट में चयो वियो आहे त गुल प्लाज़ा जी ज़मीन KMC जी मिल्कियत हुई। 1883 में उहा ज़मीन ट्राम सर्विस लाइ लीज़ ते ॾिनी वई हुई। 1983 में उहा ज़मीन जिनका नाले ग्रुप ख़रीद करे वरिती। उन वक़्तु कराची जो मेयर अब्दुल सत्तार अफ़गानी हो। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त नई लीज़ वठण खां सवाइ गुल प्लाज़ा जी तमीर शुरू कई वई। ₹3 फ़ी गज़ ज़मीन जी लीज़ फारूक सत्तार दौर में ॾिनी। इज़ाफ़ी फ्लोर नेमतुल्ला ख़ान जे दौर में रेगुलाइज़ थिया।